के SSP दादू जी ना हली था ॾिसूं त SP जेकॾहिं करप्ट हूंदो ना हल हूंदो त हेठियों अमलो बि असां एतिरो ई सम्झूं था त उहो ना हल आहे। हिते सियासी समाजी तंज़ीमूं सभु आयूं आहिनि, मोबाइल मार्केटर आहे जेके बि आहिनि, चेंबर ऑफ कॉमर्स जा जेके बि नुमाइंदा आया आहिनि, असां इन्हनि जे धरणे में जो आया आहियूं त SP जो हितां वेझे ऑफिस बि हाउस बि हुनखे एतिरी ज़रूरत इख़लाक़ी ज़रूरत कान्हे का जो अचे हेॾे हिन धरणे जा हुजूम सां अचे रुगो ॻाल्हाए या हुन जो को मुतालबो मञे त ठीकु आहे बाबा, अव्हां जेकॾहिं मूंखे नथा चाहियो ऐं पंहिंजो इख़लाक़ी जवाज़ विञाए चुको आहियां, तव्हां वटि नथो रहणु चाहियां। SSP दादू खे त असांजे ख़्याल में त पाण मुरादो हितां वञणु घुरिजे। असांखे हे नारायण जी ऐं शहर बंदि करण जी ऐं असां पंहिंजा रोज़गार बंदि करे अचे बीठा आहियूं। हिन जहिड़ो ना हले SP दादू जेको आहे शेख, इन जहिड़ो त असां कॾहिं ॾिठो ई कोन्हे। असीं चाहियूं था, मुतालबो था कयूं हिन जूं जेके आला अख़्तियारियूं आहिनि, असां IG बाजी खे नथा चऊं, आला अख़्तियारियुनि खे सुप्रीम कोर्ट खे चऊं था त हिन SP दादू खे हटाए त बाक़ी अमुन जेको दादू जो आहे असांजो बहाल थी वेंदो। हिते मंशाट आहे, फांसी जा अॾा आहिनि, कहिड़ी जेका बुराई आहे, जुआ आहे शहर में, तव्हां ॾिसो हर गली में आकड़ा पची आहे ऐं ॿियो जेको आहे उहो डब्बू बोर्ड आहे, इहे सभु जुआ आहे ऐं इहे सभु समाजी बुरायूं आहिनि। इन्हनि खे ख़तमु करण जे लाइ SP खे हितां वञणु घुरिजे ऐं अहिड़ो को बाला ऑफिसर हुजे ऐं जेको इख़लाकार हुजे, ज़रूरत वारो SP हुजे जेको अचे ऐं हिन आवाम खे संभाले अमुन अमान क़ाइमु कराए। कंहिं बि गली मां को माण्हू गुज़रे थो त उनजी गाॾी चट, को दुकानदार ग़रीब वेठो आहे त उनजी गाॾी फुर्ती थी वञे। छा हे शहर फौरन लुटेरनि जे हवाले कयो आहे? असां चऊं था त हिन SP खे हटायो त बाक़ी जेको ॿियो अमुन आहे शहर जो, इहो बहाल थी वेंदो।